ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस आलमी बिरादरी के बोर्ड मुतासिरनि लाइ पाकिस्तान की मदद की अपील कई है। ख़बर अवां सां शेयर कंदालूं। इस्लामाबाद में गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोर्ड सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। हुन चयो त बोर्ड गिलगित बल्तिस्तान, केपी, पंजाब, बलोचिस्तान ऐं सिंध में तबाही मचाई है। बोर्ड दौरान ॿारनि ऐं औरतुनि समेत 1300 माण्हू फौत थिया आहिनि, जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल जो दौरो असां लाइ फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी नाज़रीन मुलाक़ात की है। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल जो दौरो असां लाइ फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे। यकीन आहे त गडियल क़ौमूं ॾुखे वक़्त में पाकिस्तान के अकेलो न छॾींदियूं। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हिन वक़्त संदन ध्यान सियासत न पर बोर्ड मुतासिरनि जी मदद न आहे। बोर्ड मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई पई वञे। उन मौके ते गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो त वज़ीर आज़म ऐं ॿियनि इख़्तियारिन पाकिस्तान में बोर्ड की तबाहकारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि सबबि मुतासिर थियो आहे। मौसमियाती तब्दीली मुस्तक़बिल जो न अॼु जो ख़तरो आहे। हुन चयो त पाकिस्तान में बोर्ड सबबि थियल वॾी तबाही ते ॾुख आहे। पाकिस्तान सां मोहब्बत जो रिश्तो आहे। बोर्ड मुतासिरनि सां यकजहती जे इज़हार लाइ पाकिस्तान जो दौरो कयो आहे। एंटोनियो गुतेरेस चयो त मौसमियाती तब्दीली के संजीदगी से ॾिसण की ज़रूरत है। गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल चयो त इंटरनेशनल कम्युनिटी के सीधी रीत पाकिस्तान की मदद करण घुर्जे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। हिकु ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं। गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस आलमी बिरादरी के बोर्ड मुतासिरनि लाइ पाकिस्तान की मदद की अपील कई है। इस्लामाबाद में गडियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बोर्ड सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। हुन चयो त बोर्ड गिलगित बल्तिस्तान, केपी, पंजाब, बलोचिस्तान ऐं सिंध में तबाही मचाई है। बोर्ड दौरान ॿारनि ऐं औरतुनि समेत 1300 माण्हू फौत थिया।